खैरपुर मां सिंधियाना न्यूज़ नेटवर्क जे रिपोर्टर फ़हीम ज़ैदी मूजिब कोट ॾिजी जे मशहूर सनतकार मोहम्मद मुबीन जुमाणीअ जे हाउस ते हिकु तक़रीब मुनक़द कई वई। हिते बरसात मुतासिरनि में कंबल, खीमा ऐं राशन तक़सीम कयो वियो। मशहूर सनतकार हिदायत वेलफेयर ट्रस्ट जे बानी मोहम्मद मुबीन जुमाणी ऐं फराज़ जुमाणी पारां 2 एम्बुलेंस ट्रस्ट जे हवाले कया। एम्बुलेंस इलाइक़े में मुफ़्त सर्विस मुहैया कंदियूं। ट्रस्ट जे बानी मोहम्मद मुबीन जुमाणी मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त असांजी हमेशह कोशिशि रही आहे त मुस्तहक़नि जी मदद कई वञे। हिन वधीक चयो त बरसात मुतासिरनि खे हिन मुसीबत जे वक़्तु अकेलो न छॾियो वेंदो। असां पहिरें ॾींहं खां ई मदद जो सिलसिलो शुरू कयो, जेको बहाली ताईं जारी रहंदो। हिन चयो त 10 खां वधीक एम्बुलेंस फ्री सर्विस ॾेई रहियूं आहिनि। हिन वक़्तु बि 2 वॾियूं एम्बुलेंस ट्रस्ट इंतिज़ामिया हवाले कयूं आहिनि। जंहिंखे को बि पंहिंजे मरीज़ खे एमरजेंसी में कराची, हैदराबाद वठी वञी सघे थो। एम्बुलेंस सर्विस बिल्कुलु मुफ़्त ॾिनी पई वञे ऐं समूरो ख़र्च ट्रस्ट जी ज़िम्मेवारी आहे।